दादू जे शहरवासियुनि दादू जे कारोबारी तबके अॼु वाज़े कयो आहे दादू शहर जो सॼो वापारु बंदि करे ही एसपी चौक ते जेके पहुता आहिनि इन्हनि वाज़े कयो आहे त दादूअ में जेको आहे अमुन नाहे। दादू में जेको आहे फुरूं धाड़ा करप्शन वधी वई आहे। अॼु ही जेको एहतजाज वापारियुनि कयो आहे उहो इन जे लाइ कयो आहे त दादूअ जे माण्हुनि खे अमुन खपे। जेकर अमुन हूंदो त असांजो वापार बि बहितर नमूने सां हली सघंदो। जेकर अमुन हूंदो त असांजे हर तबके फ़िक्र खे जेको आहे सो सुख जो साह खणण में आसानी पैदा थींदी। ही जेको सबूत आहे एसपीअ जी नाहली जे ख़िलाफ़ जेको हीअ अॼु धरणो लॻो आहे असां आला इख़्तियारनि खां मां तीअं चवंदुसि असां आर्मी चीफ खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे सिंध ते अचो ऐं सिंध जूं वाॻूं तव्हां पाण संभालियो, छो त हिते हर शइ जेका आहे नाल थी चुकी आहे। अचो ऐं वाॻूं संभालियो। माण्हू तव्हां खां कुझु नथा घुरनि, माण्हुनि खे कारोबार बि कोन था मिले, कुझु बि कोन थो मिले। माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन चाहिनि था। माण्हुनि खे अमुन ॾियो ऐं माण्हू पंहिंजो रोज़गार जेको आहे पंहिंजो पाण कंदा। मुतालबो इहो आहे त एसपी जेको एतिरो टाइम यको वेही वियो आहे उहो बदमुनी ॾांहुं हुनजो कंहिं क़िस्म जो को तवजो कोन्हे, का शइ कान्हे का उनखे हटायो वञे।